दोस्तों हक़ मौजूद ही किताब सिंधी ॿोलीअ जो केस असांजे क़ौमी दानिश्वर जग मशहूर ॾाहे ऐं सिंधी ॿोली ऐं अदब जे ख़ज़ाने में ज़बरदस्त इज़ाफ़ो कंदड़ ऐं सिंध जो सियासी समाजी केस दुनिया जे ॾाढो पधिरो कंदड़ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जो आहे। ही किताब जामे नमूने सां सिंधी ॿोलीअ जे सियासत ऐं समाजी अहमियत जे हवाले सां लिखियलु आहे। हिन जे पहिरें भाङे में सिंधी ॿोली जी तारीख़ी अहमियत पस मंज़र ऐं किरदारु आहे। ॿिए भाङे में सिंधी ॿोलीअ जो बचाव सिख्या ऐं वाहिपो बाबति मवादु मौजूदु आहे। भाङे टे में सिंधी ॿोली जो सियासी केस जे हवाले सां तमामु अहम जोए साहब जा आर्टिकल्स आहिनि, जंहिंमें सिंधी ॿोली कराची में रहंदी या न, कराची यूनिवर्सिटी में सिंधी ॿोली, ओलह पाकिस्तान में ॿोलियुनि जो मसइलो, त्रिॿोलियाई सिरिश्तो, आसान सिंधी क़ाइदो, सिंधी साहत कॉन्फ्रेंस 18, सिंधी ॿोली ॾांहुं सिंधी क़ौम जूं ज़िम्मेवारियूं, सिंधी ॿोली जी आइनी हैसियत, सिंधी ॿोली जी तरक़ीअ जो तसवुरु, असांजी ॿोली असांजी तसवुरु ऐं सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियारे जे क़ाइमु करण लाइ हिकु इस्तदा, क़ौमी तश्कील में अहमियत रखंदड़ माउ ॿोली या मादरी ॿोली अहमियत ऐं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली हिकु केस। जोए साहब तमामु जामे ऐं मुदलिल नमूने सां सिंधी ॿोली जो जेको केस आहे उहो हिन किताब में पंहिंजे आर्टिकल्स जे ज़रिए पधिरो कयो आहे। हिन किताब बाबति मोहसिन जोयो लिखे थो त किताब में मौजूदु मवाद मां परूड़ पवे थी त जोए साहब सिंधी ॿोलीअ जे सियासी केस न रुगो वॾी आलमाणे अंदाज़ में पेश कयो, पर उहो कंहिं बि डप ड्राव दॿा खां सवाइ अधु सदी खां मथे अरसो विढ़ियो बि। खेसि सिंधी ॿोलीअ में ई रोशन ख़्याल अदब खे हथी ॾियण जे करे वन्यूट में अदबी बोर्ड तां हटायो। सिंधी ॿोलीअ जे दिफ़ा में मज़मून ओलह पाकिस्तान में ॿोलियुनि जो मसइलो लिखण जे करे खेसि सिंध बदरब कयो वियो। सिंध खे हिकु तरक़ी पसंदि सेक्युलर ऐं पाण भरे समाज बणाइण लाइ जोए साहब जेकी कुझु लिखियो ऐं ॻाल्हायो उन ते मथस फ़तवाऊं बि जारी कयूं हुयूं। उन्हनि मिड़नी तकलीफ़ुनि खां पोइ सिंधी ॿोलीअ जे बचाव तरक़ी कामयाबी लाइ हिन सोचणु लिखणु ऐं ॻाल्हाइणु कॾहिं बि न छॾियो। जॾहिं बि कंहिं क़ौम मुल्क या समाज में राइज ॿोली खां पंहिंजा हक़ खसिया वेंदा आहिनि तॾहिं रद्दमल तौरु उन जी ॻाल्हाईंदड़ लिखंदड़ पढ़ंदड़ गसब में ऐं ॾाढाई ख़िलाफ़ हक़नि जी वापसी लाइ उन ॿोली जा माण्हू जदोजहद कंदा आहिनि। अहिड़ी हालति में ॿोली हिकु सियासी मामिरो बणिजी पवंदी आहे। ॿोलियूं आम तरह पंहिंजे इतिहासिक परॻणनि में महफ़ूज़ हालति में हूंदियूं आहिनि। जेकॾहिं उहे पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी असुल की हैसियत विञाए विया आहिनि त उन जी मतिलबु इहो हूंदो आहे त धारियनि या ओपरियनि ताक़तनि उन्हनि खां संदन आज़ादु हैसियत खसे वरितई आहे। उन ग़ुलामी वारी हालति मां निकिरण लाइ कयल हर कंहिं कमु ऐं खयल हर कंहिं विख जो वास्तो लाॻापियल ॿोली जे इलाइक़े में मौजूदु हुकुमरानीअ जी पॉलिसियुनि या किन अणटुट हालतुनि में हुकुमराननि खे ई तब्दील करण में हूंदो आहे। ॿोली हिकु सियासी मामिलो तॾहिं बणिजंदी आहे जॾहिं उन खां उन जो बुनियादी ऐं असुलो हक़ खसियो वेंदो आहे। यानी त उन ॿोलीअ जे माण्हुनि खे उन ॿोलीअ जे ॿारनि खे पंहिंजी मादरी ॿोली ॻाल्हाइणु लिखण ते जड़ो कर अणसिधी या सिधी पाबंदी मड़ी वेंदी आहे ऐं उन्हनि मथां धारी ॿोली ऐं धारियो कल्चर हावी कयो वेंदो आहे। ॿोली क़ौमुनि जी अकेली सुञाणप आहे ऐं इनफ़रादी सुञाणप आहे जंहिंसां इहा ख़बर पवंदी आहे त हीअ क़ौम कहिड़ी आहे। उन हवाले सां जोए साहब जो जेको हीअ किताबु आहे सिंधी ॿोली जो सियासी केस तमामु वॾी अहमियत वारो किताबु आहे ऐं सिंधी ॿोलीअ जी मौजूदा सूरतयाल खे सम्झणु ऐं सिंधी ॿोली खे संदसि बुनियादी हक़ कीअं ॾियारे सघिजे थो ऐं उनखे सिंध जे अंदरि कीअं पंहिंजे वजूद बरक़रार रखाए सघिजे थो ऐं सिंधी ॿोली खे कीअं हिकिड़ी दुनिया लेवल ते आलमी ॿोली बनाए सघिजे थो। उन हवाले सां जोए साहब हिन किताब में तमामु ज़बरदस्त पंहिंजा आर्टिकल्स लिखिया आहिनि ऐं असांजे नौजवान नस्ल खे पंहिंजी माउ ॿोली खे बचाइण लाइ, पंहिंजी माउ ॿोली जो सियासी केस विझण लाइ, पंहिंजी माउ ॿोली खे असुलु उन जी समाजी सियासी ऐं तारीख़ी हैसियत ॾियारण लाइ
ही किताबु ज़रूरु पढ़णु घुरिजे, छाकाणि त हिन किताब में सही माना में सिंधी ॿोली जो सियासी समाजी केस मौजूदु आहे ऐं तमामु ज़रूरी आहे नौजवाननि लाइ ही किताबु पढ़णु।